शदादकोट बहराम फीडर जे गुज़िरियल 13 सालनि खां बिजली जो निज़ाम धरम भरम। रहवासियुनि पारां कंबर शदादकोट खे मिलाईंदड़ रोड ते धरणो हणी एहतिजाज कयो। उन मौक़े ते अॻवान रियाज़ अहमद मक्सी, अब्दुल्ला रिड, रबनवाज़ मक्सी, ख़ालिद हुसैन, फयाज़ हुसैन ऐं फरमान मक्सी ऐं ॿियनि चयो त बहराम फीडर में शदादकोट खां बहराम ताईं 400 ॻोठनि जी बिजली बंदि कई वई आहे। वधीक अॻवाननि चयो त चूंडियल नुमाइंदा हमेशह अवाम खे वोट वठण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि, पर बुनियादी सहूलियतूं न ॾेई सघिया आहिनि। बहराम फीडर ते अटकल 7 लख आबादी रहे थी। हिन जदीद दौर में बि ॻोठाणा अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असां मुसलसल एहतिजाज करण जे बावजूदि चूंडियल नुमाइंदा अघोर निंड सुतल आहिनि। इलाइक़े वासियुनि बिजली न हुजण करे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गर्मी विघे केतिरा ई पीस माण्हू फ़ौत थी विया आहिनि, पर वापडा अमलो सां गॾोगॾु तक जे चूंडियल नुमाइंदा बि का बि वहार न कई आहे।